हेलो गाइस, तमाम ॾिसी रहिया आहियो प्रेम पार्क यूट्यूब चैनल। अॼु असां पढ़ंदासीं यूज़र्स टाइप्स मीनिंग ING इस्तेमाल क़िस्म ऐं मतिलबु उहो बि सिंधीअ में। इनखे बहितर नमूने पढ़ण जे लाइ मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा ऐं बेल जे बटन ते प्रेस लाज़मी कंदा जीअं तव्हांखे मज़ीद वीडियो मिलंदा रहनि। प्रोवाइड मीन्स मुहैया करण। उनखे जुमले में कीअं इस्तेमाल कजे, अचो दोस्तों उनखे ॾिसूं। वेयर टू प्रोवाइड एडिशनल सपोर्ट टू स्टूडेंट्स, जिते शागिर्दनि खे इज़ाफ़ी मदद मुहैया कई वञे। दोस्तों ये जुमलो हो। हाणे उनजा टाइप्स पढ़ंदासीं। टाइप्स के पढ़ण जे लाइ प्रोवाइड, प्रोवाइडेड, प्रोवाइडेड, प्रोवाइडिंग ये इन जा टाइप्स आहिनि। तव्हां इनखे नोट करे छॾियो ऐं चङी तरह उनखे यादि करे छॾियो वर्ब खे चङी तरह इस्तेमालु करण जे लाइ। अॻिते असां पढ़ंदासीं स्पेन। स्पेन जो मतिलबु आहे ख़र्च करणु। इनखे जुमले में कीअं इस्तेमालु कजे, अचो उनखे ॾिसूं। हाउ डू यू स्पेंड योर संडे, तव्हां पंहिंजे आचर जो ॾींहुं कहिड़ी तरह गुज़ारियो था। चवे थो त तव्हां पंहिंजो आचर जो ॾींहुं कहिड़ी तरह गुज़ारियो था। हाणे असां पढ़ंदासीं जो दोस्तों जा टाइप्स। स्पेंड, स्पेंडिंग ये इन जा टाइप्स आहिनि। इनखे तव्हां यादि करे वठो। इनखे बहितर नमूने पढ़ण जे लाइ असां अचो दोस्तों अॻिते पढ़ूं। अॻिते आहे असांजो वर्ब स्वेर, जंहिंजो मतिलबु आहे कसम खणणु। इनखे जुमले में इस्तेमालु कीअं कजे उनखे ॾिसंदासीं दोस्तों। अचो दोस्तों असां पढ़ूं। आई स्वेयर टू माय मदर आई विल किल हिम इफ ही कम्स बैक, या किल हिम इफ ही कम्स बैक। आउं पंहिंजी माउ जो कसम खणां थो हिनखे मारे छॾींदुसि जेकॾहिं ही वापसि आयो त। हाणे हुनजा टाइप्स पढ़ंदासीं। स्वेर, सौर, सौरिन, स्वेरिंग ये इन जा टाइप्स आहिनि। इनखे तव्हां यादि करे वठो। असां दोस्तों अॻिते पढ़ंदासीं। अॻिते पढ़ण जे लाइ असां वटि वर्ब आहे स्टिम्युलेट। स्टिम्युलेट जो मतिलबु आहे उकसाइणु। परजोश, दिस टू इम्प्रूव एंड स्टिम्युलेट परफॉर्मेंस, ही कारकर्दगीअ खे बहितर ठाहिण ऐं हौसलो वधाइण लाइ। उन जा टाइप्स स्टिम्युलेट, स्टिम्युलेटेड, स्टिम्युलेटेड, स्टिम्युलेटिंग ये इन जा टाइप्स आहिनि। तव्हां नोट करे वठो जीअं तव्हां यादि करे सघो वर्ब खे। हाणे असां पढ़ंदासीं एक्साइट। एक्साइट जो मतिलबु आहे परजोश या ख़ुशी महसूसु करणु। परजोश या ख़ुशी महसूसु करणु। आई एम वेरी एक्साइटेड, सॉन इट विल बी माय बर्थडे। हीउ चवे थो मुंहिंजो जनम ॾींहुं वेझो अचण ते आउं ॾाढो ख़ुशि आहियां। मुंहिंजो जनम ॾींहुं वेझो अचण वारो आहे तंहिंजे करे ॾाढो ख़ुशि आहे। हाणे उनजा टाइप्स पढ़ंदासीं। एक्साइट, एक्साइटेड, एक्साइटेड, एक्साइटिंग ये इन जा टाइप्स आहिनि। दोस्तों इनखे तव्हां यादि करे वठो। अल्लाह हाफ़िज़।